SHO सुजावल आफ्ताब जागीराई जो सुजावल वेझो डिप्टी स्पीकर सिंध रियाना लगाई जे ॻोठ छुरे साईं ते हलंदड़ कुकरियुनि जी वेर ते छापो। कुकरियुनि जी वेर जा खपती कुकर छॾे फरार थियण लॻा। पुलिस संदन पीछो कंदे 5 ॼणनि अब्बास लगारी, सुमार, गुलशेर, हारून मल्ला, हुसैन मल्ला खे 2 कुकरियुनि ऐं 2 मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो। सुजावल थाणे ते मथनि केस दाख़िल कयो वियो आहे। उन ॾस में SHO सुजावल आफ्ताब जागीराई ॿुधायो त SSP सुजावल सोहेल तालपुर जी हिदायत ते मंशा समेत समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। कुकरियुनि जो वेर करणु क़ानूनी ॾोह आहे। केतिरा ई ॿेरा खेनि मोहलत ॾिनी पर उहा ॻाल्हि सम्झ में न आई। केॾो बि बाअसर मंशा फ़रोज़ या समाजी बुराइयूं हलाईंदड़ छो न हुजे, उन्हनि खे माफ़ न कयो वेंदो। छुरी ठाहींदे छापे में SHO सुजावल सां अरसलान जथियाल, अली नवाज़ समेत ॿिया पुलिस एहलकार सां गॾु हुआ। शहबाज़ मेमन, शाहीन न्यूज़, सुजावल।